या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। इन कुरान में अल्लाह ताला फरमायो मुहम्मदुर रसूलुल्लाह है, मुहम्मद अल्लाह जो रसूल आहे। सुभान अल्लाह। ने आयो मातवा सा गलाया तो चो सुभान अल्लाह। मुहम्मद चाहे अल्लाह जो चो जुबान सा गलाया अल्लाह जो रसूल वल्लज़ीन मअहू ऐं जेके हुजूर सां गॾु आहिनि। सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। कुरान तो पढ़ां तो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह। आम किताब जी ॻाल्हि कोन्हे का अल्लाह जे कुरान जी ॻाल्हि आहे। अल्लाह ताला फरमायो वल्लज़ीन मअहू जेके हुजूर सां गॾु आहिनि अशिद्दाउ अलल कुफ़ार काफ़िरनि जे मथां सख़्त आहिनि रुहमाउ बैनहुम हिक जे ॿिए जे मथां रहम कंदड़ आहिनि तराहुम रुकूअन रुकअन सुजदा तू उन्हनि खे ॾिसंदे रुकू में हूंदा सजदे में हूंदा यब्तगून फदलन मिनल्लाहि व रिदवाना ऐं अल्लाह खां अल्लाह जी रज़ा बि घुरनि था त अल्लाह जो फज़ल बि घुरनि था। सुभान अल्लाह। केर जेके हुजूर सां गॾु आहिनि जंहिं ईमान जे अख सां तुझे मुझे नबी जो दीदार कयो उनके चइबो आहे सहाबी। सुभान अल्लाह। चो सुभान अल्लाह। हुजूर छा फरमायो साईं फरमाइंदा ला तमस्सनुन नारो मर्रानी औ रआ मर्रानी जे मुझो दीदार कयो ईमान सां इनखे त जहन्नम जी बाह छुही न थी सघे इनखे त जहन्नम जी हिकु बाह कान वठंदी पर जंहिं मूंखे मुंहिंजे ॾिसंदड़ खे ॾिठो आहे उनखे बि जहन्नम जी बाह कुझु कोन करे सघंदी। सुभान अल्लाह। साईं फरमायो जंहिं मुंहिंजो दीदार कयो उनखे बाह कान छुहंदी बाह जहन्नम जी कान वठंदी पर जंहिं मूंखे ॾिठो आहे उनखे त कान थी बाह वठे पर उन जो माना मूंखे जंहिं ॾिठो उन जो वरी अॻिते जंहिं दीदार कयो जंहिं उनखे ॾिठो आहे जहन्नम जी बाह उनखे बि कान वठंदी। ॿी हदीस में ईंदो आहे आमिना जे लाल फरमायो तू बाल मर्रानी औ रआ मर्रानी जे मुंहिंजो दीदार कयो आहे हुजूर फरमाइनि था मां इनखे त मुबारक थो ॾियां पर जंहिं उन जी ज़ियारत कई मां मुहम्मद उनखे बि मुबारक थो ॾियां। सुभान अल्लाह। उहो मुबारकबाद जो मुस्तहिक आहे जंहिं ईमान जे अख सां तुंहिंजे मुंहिंजे नबीअ जो दीदार कयो उनखे बाह जहन्नम जी कॾहिं नथी वठी सघे जंहिं मुस्तफ़ा जो दीदार कयो आहे जंहिं बि ईमान जी अख सां मुस्तफ़ा खे ॾिठो उनखे तव्हां असां सहाबी चवंदा आहियूं। सुभान अल्लाह। इहो साहब जो ज़मानो आहे जंहिंजे लाइ तुंहिंजे मुंहिंजे नबीअ फरमायो आहे अबा हुजूर जे फरमान ते पक आहे या न जेके आहे हथ मथे खणी सुभान अल्लाह चओ। सुभान अल्लाह। असांखे क़ुरान ते बि यकीन आहे मुस्तफ़ा जे फरमान ते बि यकीन आहे असांजो ईमान कंहिं बाज़ारी किताब जे मथां न आहे असांजो ईमान कंहिं मुला मवाली जे मथां न आहे असांजो ईमान अल्लाह जे क़ुरान ते मुस्तफ़ा जे फरमान ते। सुभान अल्लाह। ॿियनि खे कोन ॾिसंदा आहियूं असां अल्लाह जे क़ुरान खे ॾिसण वारा आहियूं असां मदीने वारे मीर खे ॾिसण वारा आहियूं पोइ जेको बि साईं जो ग़ुलाम आहे असांजे सिर जो ताज। सुभान अल्लाह। अबा
सहाबी आहिन तब मदीने वारे जा अहल बैत हन तब मदीने वारे जा सुभान अल्लाह मदावरी के तव्हां खे ईअं सम्झाए या सभु ॻाल्हि करे तव्हांजो ज़हन ख़राब करे त बाबा साहबनि जी ॻाल्हि कयूं था त को अहल बैत जी असांखे मुहबत न आहे क़तअन न इहा ॻाल्हि ग़लति आहे असां अहले सुन्नत व जमात जे अक़ीदे में आहे असां मदीने वारे जे साहबनि सां बि मुहबत कयूं था उन्हनि जो बि असां अदब कयूं था छो त मदीने वारे जा जान निसार साथी आहिनि त वरी बिल्कुलु अहिड़ी तरह असां मदीने वारे जे अहल बैतनि जो बि अदब कंदा आहियूं त उन्हनि जी मुहबत ईमान जो हिसो सम्झंदा आहियूं सुभान अल्लाह उहो बेईमान आहे जंहिंजी अहल बैत सां मुहबत कान्हे उहो बेईमान आहे जेको सहाबा खां तोखे भॼाए उनजी मुहबत कान्हे ईमान वारो उहो आहे जंहिंखे ॿिन्हिनि जी मुहबत आहे सुभान अल्लाह ज़ोर सां सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह जंहिंजो पंज तन पाक सां प्यारो न जेको मञींदो चारई यार न सुभान अल्लाह चओ जंहिंजो पंज तन पाक सां प्यारो न जेको मञींदो चारई यार न तंहिंजे कलमे जो एतबारो न तने तड़ियलनि खां असीं धार आहियूं असीं हैदर जा उबदार आहियूं असीं हैदर जा उबदार आहियूं कंदा आले नबी सां प्यारो आहियूं असीं हैदर जा सुभान अल्लाह तेरे के सावण बिदी जी मोहब्बत हुजूर जे सहाबा जी निस्बत बि हुजूर सां आहे अहल बैत जी निस्बत बि हुजूर सां आहे असां अन ॾिठे ईमान आंदो आहे मदीने वारे ते सुभान अल्लाह असां ॾिसंदासूं त हुजूर सां कंहिंजी निस्बत आहे सहाबा जी निस्बत बि साईं सां अहल बैत औलाद आल जी निस्बत बि साईं सां असां ईमान त आणे वेठा आहियूं साईं जे मथां हाणे जंहिंजी निस्बत मदीने वारे सां आहे असां उन जो अदब बि कंदासूं उन्हनि सां मुहबत बि कंदासूं सुभान अल्लाह केरु जेकॾहिं अहल बैत जी ॻाल्हि करे सहाबा खां भॼे त उनजी क़िस्मत आहे केरु वरी सहाबा जो नालो खणे अहल बैतनि खां भॼे त इहा वरी उनजी क़िस्मत आहे असां अहले सुन्नत व जमात वारा अदब वारा आहियूं ख़ुदा असांखे बेअदबी खां बचायो बि आहे अल्लाह खां दुआ बि आहे अल्लाह असांखे बेअदबी खां बचाए अदब वारो असांखे अल्लाह बणाए हुजूर जे अहल बैतनि जी मुहबत ते अल्लाह इस्तिक़ामत ॾे त मुस्तफ़ा जे सहाबा जे मुहबत ते बि इस्तिक़ामत अता फरमाए सुभान अल्लाह दुरूद पढ़ो।